अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम व उलमाए किराम आई मौजा प्यारा दोस्तों बुजुर्गो बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवा प्यारी जमात जे आडो अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मां सूरह निसा शरीफ जी हिक आयत करीमा मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में अवां जी ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि ऐं अवां दोस्तनि खे ॿुधणा आहिनि। मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल मूं गुनहगार खे पंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में रब करीम हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त रब तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे हक़ ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तों आयत करीमा जे तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में चंद तमहीदी कलमात अवां जी ख़िदमत में अर्ज़ करणा आहिनि त जीअं तव्हांखे तिलावत कयल आयत करीमा जो मफ़हूम सम्झ में अचे ऐं मुंहिंजी मुद्दा कहिड़ी आहे, अवां खे छा अर्ज़ करणु चाहियां थो, उहो अवां खे चङी तरह ज़हन नशीन थी वञे। मुंहिंजा दोस्तों अवां खे ख़बर आहे तव्हां असां इहो ईमान ऐं अक़ीदो रखूं था त असां सभिनि जो ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह जी ज़ात बाबरकात आहे।
रब्बुल आलमीन जल्ल जलालहु व मन वालहु तव्हां असांखे ख़ाली न बल्कि कायनात जी हर शइ आलमीन में जो कुछ भी अची वञे थो उन जो पैदा कंदड़ उन जो रब उन हर शइ जो रब करीम जल्ल जलालहु व मन वालहु मालिक ऐं ख़ालिक आहे। तव्हीं असीं सभु अल्लाह जा, ही जहान भी अल्लाह जो, हीअ धरती भी अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु जी, हे पूरो कायनात जो निज़ाम रब करीम जे ज़ात बाबरकात जो आहे। जॾहिं हर शइ अल्लाह ताला जी आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात हर शइ खे पाण पैदा फरमायो आहे ऐं सदुस मिल्क में आहे। त मुंहिंजा सोना अकुल जी तक़ाज़ा इहा आहे, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त जंहिं जान ॾिनी आहे, जंहिं असांखे हयाती बख़्शी आहे, जेको असांखे रिज़्क़ रोज़ी खाराए पीआरे थो, जंहिंजी धरती आहे, जंहिंजे ज़मीन ते असीं हलूं पिया, त मुंहिंजा अदा उन ज़ात जो ई असांजे मथां कानून हलणु खपे, ॿिए जो कानून न। ही जहान अल्लाह जो त कानून भी अल्लाह ताला जो हलण खपे। जमीन आसमान अल्लाह ताला जा त जमीन आसमान में कानून भी अल्लाह ताला जो हलण खपे। तव्हीं असीं सभु मखलूक रब करीम जी त अल्लाह ताला जे मखलूक जे मथां कानून भी खुदा जो हलण खपे। कंहिं मखलूक जो कानून न हलण खपे। असां इन जे करे ठोकरूं खाई दरबदर थिया आहियूं जो असीं पैदा कयल ख़ालिक जा, मखलूक रब करीम जी, मिल्कत रब पाक जल्ल जलालहु व मन वालहु जी, ऐं असां अल्लाह जे कानून खे फिटो करे दुनिया जे कानूननि ते अमल कयो आहे, जंहिंजे करे असां दरबदर थी विया आहियूं। पर जेकॾहिं असां अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु जे कानून ते अमल कयूं त जेकर असां घणनि मुसीबतुनि खां बची पऊं, अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु जो कानून ई असांजे इन दीन, दुनिया, आखिरत, जिंदगी जे हर शोबे में असांजी रहनुमाई फरमाईंदो ऐं असांजी भलाई कंदो। दुनिया जा क़ाइदा, दुनिया जा क़वानीन माण्हुनि जा ठहियल आहिनि, पोइ चाहे हुननि में केतिरी बि भलाई हुजे, इंसान कोशिश कंदो आहे त मां को सुठो कानून ठाहियां जंहिंमें इंसानियत जी रहबरी हुजे, पर इंसान जो कानून महदूद आहे। हुन जी नज़र वधि खां वधि 10 साल, 5 साल, 50 साल ते अॻिते वेंदी, सोचींदो त ही हालतूं ज़माने में थींदियूं, इन तहत मां कानून ठाहियां, वधीक हुन जो अॻिते दिमाग़ कमु कोन कंदो। मुंहिंजा अदा ख़ालिक जो कानून उहो कानून आहे जो जेसीं ताईं काइनात आहे, हर शइ जेका भी पैदा थियण वारी आहे, उन जे मथां मुंहिंजे ख़ालिक मालिक जी नज़र आहे। उन में कंहिं बि क़िस्म जो सुकुम कोन्हे, उन में कंहिं बि क़िस्म जी का ज़ईफ़ी कान्हे, उन में कंहिं बि क़िस्म जी का कमी कान्हे का। हर दौर जे लाइ, हर ज़माने जे लाइ, हर मसइले जे लाइ, हर हिक जे लाइ जेकॾहिं रहबरी आहे त अल्लाह पाक जे कानून में आहे। अल्लाह ताला उन पंहिंजे कानून खे हिन धरती ते नाज़िल करण जे लाइ पंहिंजा पैगंबर करीम मोकिलिया त जे उहे वञनि ऐं मखलूक खे वञी ख़ालिक जे कानून खां आगाह कनि ऐं मखलूक खे अमली तरह उन कानून ते हलाइण जे लाइ रस्तो ॾिसनि ऐं कोशिश कनि। क़ुरान शरीफ़ जी मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, उन में बुनियादी ॻाल्हि इहा ई बयानु थियल आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु असांखे कानून ॾेई उन कानून जे नाफ़िज़ करण जे लाइ पंहिंजा रसूल मोकिलिया, पर ख़ुसूसन असां ॾे प्यारो मुहम्मद मुस्तफ़ा मोकिलियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छा इरशाद फरमायो आहे, उहो तव्हांखे असांखे ॿुधणो आहे, तवजो करणो आहे। गौर सां ॿुधो, मां आयत करीमा तिलावत कयां थो, तर्जुमो ॿुधायां थो ऐं पंहिंजे मौज़ूअ ते कुझु अर्ज़ कयां थो। अवां गौर कंदो, इंशाअल्लाह ताला तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। मां तर्जुमो पेश कयां, इन खां अॻु में तव्हांखे अर्ज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह मां ॾिसां पियो
तमाम घणो तहांजो तादाद आ, पर दुरूद जे लाइ चइजे तो चंद माण्हू पढ़नि था, ॿिया सभु ख़ामोश कयो वेठा आहियो। या तो तहांखे आवाज़ गड़बड़ पियो करे, अवां सही समझ में नथा सघो, या को ॿियो चक्कर आहे थकिजी पिया आहियो। मुंहिंजा दोस्त थका त कोन हुण मतीए, तव्हांजे करे थकजो न, तवज्जो सां वेहो ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे आका करीम ते दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मज़ो न आयो बाबा, मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैता व युसल्लिमू तस्लीमा। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, फला व रब्बिक, चवे केर थो, चव अल्लाह, फरमान कंहिंजो आ? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए, फला व रब्बिक, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। रब तो वो सागो ही आ न, जंहिंजो कलाम आ, रब उहो ही आ या को ॿियो आ? उहो रब आ, खाली रब कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जेको सभिनी जहाननि जो ऐं पूरी कायनात जो रब आ। आलमीन जी माना उलमा कई आ, तफसीरन माना कई आ। आलमीन मां मुराद आ मा सिवल्लाह, अल्लाह जे ज़ात बाबरकात खां सिवा जो कुछ भी आ वो आलमीन में शुमार आ। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आ त मां सॼे जहान जो, पूरी कायनात जो रब आहियां। मशरकन जो, मगरबन जो, शिमाल जो, जुनूब जो, तहत जो, फौक जो, दाए जो, बाएं जो, अॻिते जो, पोइते जो, कुल जो, हर शइ जो। पर जेका शइ अदम आ उन जो भी रब रब आ, जेका मौजूद आ उन जो भी रब करीम रब आ। हाणे जॾहिं सॼी कायनात जो रब आ, ओ कीअं थो फरमाए त मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आ। तुंहिंजो रब सिर्फ मखसूस ऐं महदूद थी तो पवे त बस तुंहिंजो माना तुंहिंजो, पर अल्लाह ताला तो सॼे जहान जो रब आ, कायनात जो रब आ। उहो चौथो नबी करीम जी ज़ात बाबरकात खे फरमाए त फला व रब्बिक, ओ मुंहिंजा प्यारा नबी, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। अवां जो दिमाग़ मता ॿिए पासे हलियो वञे त रब्बुल आलमीन ॿियो आ ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जो रब ॿियो आ। जो अल्लाह ताला फरमाए तो मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। मुंहिंजा अदा इहो कानून आ तफ़सीरनि जो लिखियल, अरबी ॿुधाए थी पई त जॾहिं न कंहिं शइ खे कंहिं शइ सां मख़सूस कयो वेंदो आ त उन में को राज़ हूंदो आ, को नुक्तो हूंदो आ, का हिकमत हूंदी आ। अल्लाह ताला जे लाइ असांजो अक़ीदो ईमान आ त रब्बुल आलमीन आ। सभई चओ असांजो अल्लाह रब्बुल आलमीन आ। ज़ोर सां सभिनि जो आवाज़ अचणु खपे। असां सभिनि जो अक़ीदो आ त अल्लाह असांजो रब्बुल आलमीन। ऐं रब्बुल आलमीन, आलमीन में नबी साईं बि आहे, आलमीन खां ॿाहिरि कोन्हे, आलमीन में नबी बि आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला चौथो फरमा मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। और मुंहिंजा अदा इन में हिकमत ही आ त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे रबूबियत खे सभु मञो था ऐं सभु मञण जी दावा कंदा। रब ताला फरमाए तो फला व रब्बिक, मां रब करीम खे तुंहिंजे रब जो कसम आ। इन जो मतिलब इहो आ त हक़ीक़त में रब खे रब मञण वारो उहो आ जेको मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे रब जो रसूल मञे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार,
मुझा भा खुदा तबारक व तआला फरमाए तो मुझा महबूब 1000 दफा चवे तमा मुवाहिद आया, करोड़ दफा चवे तमा रब के मञण वारो आया, कई दफा चवंदो है तमा रब जी जात जे मञण वारो आया, खालिक वाहिद वहदहु ला शरीक मञीदो आया। पर जेकने तो महबूब मोहम्मद करीम जे जात जी हैसियत जेका मां अगते आयत में बयान कया थो उहा नथो मञे त मुखे रब मञे ही कोन। रब खे रब हो थो मञे जेको मुस्तफा करीम जे हिन हैसियत के कबूल करे जेका आयत अगते बुधाए थी। नबी जी केड़ी हैसियत आ? बड़े भाई जैसा था। गालायो दा बड़े भाई जैसा। या माज़अल्लाह जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का मुख्तार नहीं, या हैसियत आ। या माज़अल्लाह या हैसियत आ तो नबी वली के को इख्तियार को ने, या हैसियत आ न बुद्ध कुरान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो फला व रब्बिका मुखे तुझे रब जे ज़ात जो कसमा ला युमिनू इहे मोमिन नथा थी सघन, ये ईमान वारा नथा बणजी सघन, ये मोमिन हुजण जी दावा न कन। इनके मां रब ताला मोमिन को नथो मञा। हा हिकड़ी ॻाल्हि हा हत्ता युहक्किमूका ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाओ मोमिन माण्हुनि खे मञींदो आहियां जेके तो महबूब मोहम्मद करीम खे बा अख्तियार हाकिम मञींदा। छा मञींदा? बा अख्तियार हाकिम मञींदा। अदा हाकिम जे लाइ इख्तियार जो हुजणु ज़रूरी आहे। लाड़काणे जे डीसी साहिब खे लाड़काणे जे हुदूद में इख्तियार आहे, लाड़काणे जे थाणेदार खे लाड़काणे जे थाणे जी हद में इख्तियार आहे, लाड़काणे जे तहसीलदार खे लाड़काणे जे तहसील में इख्तियार आहे, एसपी साहब खे इख्तियार आहे, जेको ऑफिसर ईंदो पंहिंजे महदूद इलाइक़े में हुनखे इख्तियार हूंदो। इहे कॾहिं कोन थियो आहे त लाड़काणे जो डीसी त आहे पर इख्तियार कोन्हेसि, तहसीलदार आहे पर हुनखे इख्तियार कोन्हे, थाणेदार आहे पर हुनखे इख्तियार कोन्हे, एसपी आहे पर हुनखे को इख्तियार कोन्हे, निज़ाम कोन हलंदो। ऑफिसर खे पंहिंजे फरमान रवाईअ में इख्तियार जो हुजणु लाज़िम आहे। नबी करीम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला ने नबी बणाए मोकिलियो आहे त बा इख्तियार करे मोकिलियो आहे, बे इख्तियार नबी अल्लाह कोन मोकिलियो आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात कंहिंजे लाइ रसूल थी आयो आहे? लाड़काणे जे लाइ। ॾाढे ॻाल्हायो सिंध जे लाइ, बर्रे सगीर जे लाइ। बुध अल्लाह जो कुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारो आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जंहिं नाज़िल कयो कुरान पाक पंहिंजे ख़ासि बाने ते, इन जे लाइ त हो मुहम्मद मुस्तफ़ा सभिनि जहाननि जो रसूल बण लियकूना लिल आलमीन नज़ीरा। इन जे लाइ खुदा तबारक व तआला पंहिंजे हबीब ते कुरान नाज़िल कयो आहे त जीअं मुंहिंजो महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर बणिजी अचे। खुदा ताला पंहिंजे लाइ फरमायो अलहम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन। त मुंहिंजे प्यारे हबीब जे लाइ खुदा ताला इरशाद फरमायो वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन। जाथे जाथे जो खुदा रब्बुल आलमीन आ उते उते जे लाइ मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा रहमतल लिल आलमीन। अदा हाओ या न? जिथे जिथे जो खुदा रब्बुल आलमीन आ उन्हीं सभिनी आलमीन जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा रहमत आ। मुजाद्दा अने इहा आयत अञा पूरी कान थी आहे, मां इंशाअल्लाह इन जो तर्जुमो पूरो कयां थो। पर इन आयत खां अॻु में हिकिड़ी आयत शुरू थी थिए
अल्लाह ताला फरमाए तो वमा मा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता। कुरान पाक रब करीम जी ज़ात बरकात फरमाए तो मुझो कानून आ मां रब करीम जी ज़ात बरकात निज़ाम एड़ो ठायो आ। ही त आमना जो लाला यतीमन जो यारा आखिरी नबी आ जैते नबूवत जो दरवाजो खत्म कयो वयो आ। इन जी त गाल छड्यो पर मा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता। अग में भी मां रब करीम जे ज़ात जो कानून हलंदो आयो आ। केड़ो भी रसूल मां रब पाक जडहीं मोकलियो आ उहो रसूल इन जे लाइ ईंदो आ त उन रसूल जी पैरवी कई वञे। रसूल छाजे लाइ ईंदो आहे त उन जी पैरवी कजे, उन जी इताअत कजे, उन जे चवण ते हलजे। उहो जीअं असांखे ॿुधाए जंहिं वाट ते हलाए उन ते हलजे। रसूल जे अचण जो मक़सदु इहो हूंदो आहे। अल्लाह पाक फरमाईंदो आहे मां अल्लाह जो इज़्न आहे, मां रब पाक जी मर्ज़ी आहे, मां रब ताला जो कानून ऐं क़ाइदो आहे त जेको बि रसूल मोकिलींदो आहियां उहो इन जे लाइ मोकिलींदो आहियां त उन जी ताबेदारी कजे। ओ मुंहिंजा अदा आदम आयो, नबी आयो, अल खां पोइ नूह अलैहिस्सलाम आयो, सुलेमान आयो, हज़रत मूसा आयो, हज़रत ईसा आयो, हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो, जेके भी अल्लाह जा रसूल आया खुदा ताला फरमाए तो इल्ला लियुता। ये सब इन जे लाइ आया उन्हनि जी पैरवी कजे, इताअत कजे अल्लाह जे इज़्न सां। अॻिते खुदा ताला फरमाए तो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। मुंहिंजा हबीब रसूल त मोकिलींदो हा इन लाइ त रसूलनि जी ताबेदारी कजे मां अल्लाह जे इज़्न सां। पर तोखे ॿुधायां तूं आख़िरी रसूल आहे। असांजो नबी चओ ॾाढे चओ या असांजे नबी खां पोइ ॿियो को नबी अची सघे थो? कोन थो अची सघे। मुंहिंजा अदा देवबंदी जिथां शुरू थिया, वहाबी जिथां शुरू थिया, उन्हनि जो बानी मबानी आहे मौलवी कासिम नानो तवी जंहिं दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो। अंग्रेज़नि ॾोकड़ ॾिना, अंग्रेज़नि जे इशारे ते मदरसो क़ाइमु कयूं। सभ खां पहिरियां असांजे हिन बर्रे सग़ीर जे अंदरि जेको मुस्लमाननि जे कुख में छुरो हयईं उहो ही हयईं। सभ खां पहिरियों मसइलो इहो कढी किताब लिखई तहज़ीरुन नास। उन में इहा ॻाल्हि आंदई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत जो मर्तबो ख़तम आहे, ज़मानो ख़तम कोन्हे को। नबी करीम जे ज़ात बाबरकात जे मर्तबे जो नबी कोन ईंदो, बाक़ी छोटा मोटा हल्का फुल्का नबी अची सघनि था। ऐं जेकॾहिं को नबी करीम जे दौर में ज़माने में अची बि वञे तब नबी पाक जे ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु न ईंदो। दरवाज़ो जेको बंदि हो 1400 साल ताईं बंदि हो, जंहिं दरवाज़े खे अल्लाह जे ज़ात क़ुरान में बंदि कयो। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीना व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी रसूल आ। उन खां बाद में को रसूल कोन ईंदो। इहो दरवाज़ो अल्लाह ताला बंदि कयो। उन दरवाज़े खे बंदि करे अल्लाह चाबी मोहम्मद मुस्तफ़ा जे हवाले कई। दरवाज़ो कंहिं बंदि कयो? उहा चाबी कंहिंजे हथ में आ? नबी से चाबी खणी फरमाइनि था ला नबी अबादी, हे चाबी मुंहिंजे हथ में आ, ॿुधी छॾियो। ला नबी अबादी, मुखां बाद में हिन नबूवत जे दरवाजे खे को न खोलींदो। इहो मां मोहम्मद करीम खे अल्लाह बंदि करे ॾिनो आहे। मां आख़िरी नबी आहियां, चाबी मुंहिंजे हथ में आहे। अल्लाह ताला जे हबीब ऐलान कयो असांजो नबी हयातुन नबी आहे, पर जॾहिं दुनिया मां बुरको मटाइनि था ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िलाफ़त ते वेठो आहे। ऐं मुंहिंजा अदा
कई कूड़ा नबी पैदा थी पिया। वाह सिद्दीक तुंहिंजो उम्मत ते थोरो सब खां पहिरियां सिद्दीक जेको कदम खयो सो कूड़ी नबूअत जे दावा करण वारनि जा ला कढी छॾियईं। कज़ाब सां जंग कयईं। उन मुसैल में कज़ाब जे मुजाहिदा लश्कर के हज़रत सिद्दीक अकबर तहस नहस कराए छॾियो। नबी जे गुलामन उहे अल्लाह अकबर जा नारा हया ऐं उहे या अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह जा नारा हया। खुदा जो कसम आहे जो 25,000 हुननि जो लश्कर हो। अस मुसलमाननि जे लाइ मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। कंहिं लिखियो आहे 2500 हो, कंहिं चयो 4000 हो। हाणे काथे 2500 या 4000, काथे 25,000। जमल मुसलमान सिद्दीक अकबर जे खिलाफत जे दौर में जंगे मूता ऐं हुसैन में कज़ाब वारी लड़ाई जे खिलाफ लड़ी रहिया आहिनि। कूड़े नबूअत जे दावा करण वारनि जे खिलाफ लड़ी रहिया आहिनि। काफ़रनि चयो त 2500 या 4000 छा कंदा, घेरो कयो। बहादुरी सां बहादुर लड़ंदा हुआ, हिक ॿिए जे आम्हो साम्हूं मुक़ाबले में अची मुक़ाबलो थींदो हो। पर हिन सलाह 30,000 जे मुकाबले में 4000 या 2500 आया आहिनि। अल्लामा इब्ने कसीर मुजाहिदा पंहिंजे किताब अल बिदाया वन निहाया में लिखियो आहे, हे फ़कीर किताब ॾेखारण जे लाइ तयार आहे। जंहिं महिल मुस्लमान खे घेरो कयो अथनि, मुस्लमाननि जो 2500 या 4000 लश्कर घेरे में अची वियो आहे ऐं 25,000 जाॾो तीर भाला खणी मारण जे लाइ वधिया। त महिल सिपह सालार खे मुस्लमाननि जो हाणे छा कजे? ॿी त का वाह ई कान्हे, को रस्तो ई कोन्हे जो असीं दुश्मन खां जान छॾायूं। हाणे त असांजा लाश बि कोन मोटंदा, बूटियूं बूटियूं थी वेंदासीं। सिपह सालार तो चए घबरायो न, वज़ीफ़ो मां थो ॾसियांव, सबक मां थो यादि करायांव, सबक खे भेरा जो तव्हांजो कमु थी वेंदो। हिकु अहिड़े गहरे नथू ख़ैरे जी ॻाल्हि कान्हे। तव्हांजे लाड़काणे में जेको बि थो संभरजे, घरों थो काड़जे, सो अलामो बणिजी थो वञे। इहा रिवायत मां न पढ़ी आहे। फूसी बड़ ते न वेठी त छा थी पियो? तो न पढ़ी आहे त अंधा मां छा कयां? हवालो मां थो ॾियां, किताब ख़र्च कर, कुझु ॾोकड़ ख़र्च कर, कुझु इल्मु धार, कुझु पढ़ त ख़बर पवई न सही। नबी करीम जा सहाबी हन, ताबई हन, 4000 अगरि चाहनि, 25,000 मुसैल में कज़ाब जे लश्कर मुक़ाबले लाइ हमिलो कयो आहे। सिपह सालार थो चवे सबक़ यादि कयो, विसारियो न। छा कयूं? चए थो मुसलमाननि वारा नारा हणो। छा कयो? मुसलमाननि वारी शिआर, मुसलमाननि वारी आदत, मुसलमाननि वारो जेको नारो आहे, अबू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियो, उहो नारो तव्हां यादि कयो। नारा हणो, दुश्मन पाणे भॼी वेंदो। छा कयूं? अचो गॾिजी सॾ कयूं। छा चऊं? ही लफ़्ज़ आहिनि जेके इब्ने कसीर लिखिया आहिनि। ओ मुजाहिदा, इहे देवबंदी वाह बि चवंदा आहिनि इब्ने कसीर असांजे पासे आहे। जेकॾहिं तव्हांजे पासे आहे त पोइ भली तव्हांजे ई पासे हुजे। पर उहो अल बिदाया वन निहाया में लिखे थो त उहो सहाबी सॻोरो जेको सिपह सालार आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ उनखे सिपह सालार बणाए मोकिलियो आहे। उहो चवे थो ही सबक़ यादि कयो। छा चऊं? सभु चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह। छा चओ? या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह। अल्लामा इब्ने कसीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया, उहे मुसलमाननि जे कट कंजा कट जेके हज़ारनि जे तादाद में हा, पर काफ़िरनि जे मुक़ाबले में थोरा हा। जब या रसूल अल्लाह ऐं या मुहम्मद जा नारा लॻायूं, ख़ुदा शान इहो कयो आहे जो मुसैलिमो मारिजी वियो, ख़तमु थी वियो, क़त्ल थी वियो। इस्लाम जे सिपह उनखे टुकर टुकर करे छॾियो। 25,000 लश्कर खे शिकस्त अची वई। मुहम्मद जा परवाना कामयाब थी विया। अल्लाह अकबर। दोस्तो अज़ीज़ो, हाणे मूंखे ॿुधाए त ख़त्म नबूवत जा सच्चा परवाना केर चइबा जेके या मुहम्मद या रसूल अल्लाह चवंदा? त ख़त्म नबूवत जी मुजाहिदा जेका पहिरीं पहिरीं जंहिं हिफ़ाज़त कई आहे उहो सिद्दीक़ अकबर आहे। ऐं सिद्दीक़ अकबर जो लश्कर आहे। उनखे जॾहिं मुजाहिदा ख़त्म नबूवत जे दुश्मननि मुसैलिमे कज़्ज़ाब जे मुरीदनि मुसलमान खे घेरो कयो आहे त उनखे न तीर बचायो आहे, न भाले बचायो आहे, न जंग जे हथियार बचायो आहे। न तेगो तीर पर तकिया
न खंजर पर न भाले पर भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। उन्हें कमली वारे मोहम्मद मुस्तफ़ा जी दामन वरताऊं नबी करीम जे ज़ात के सर कयूं या मोहम्मद या रसूल अल्लाह जो ऐलान कयूं। अल्लाह जी गैबी मदद नाज़िल थी, नतीजो हो निकतो जो मुसलमो मारजी वियो, उन जे लश्कर खे शिकस्त अची वई ऐं ख़त्म नबूवत जे परवान खे अल्लाह ताला कामयाब कयो। मालूम थो थे, साबित थो थे सहाबा जे दौर खां वठी करे त ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त उहे कंदा आहिनि जेके या रसूल अल्लाह जो नारो लॻाईंदा आहिनि। हाओ या न मञणो पवंदो, क़बूल करणो पवंदो। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼुकल्ह न जेको चए असां ख़त्म नबूवत असां हूं चैंपियन, असां हूं हुन जा ख़ासि सिपाही सरवाण, उहे ग़लति था चवनि पिया। ॾिसो जेकॾहिं या रसूल अल्लाह जो नारो हणनि था त सच था ॻाल्हाइनि, पर जे या रसूल अल्लाह जे नारे सां टप थो चढ़े त चयो मुसलमे जा पुट आणे। जी साईं, हा मुसलमे वारा साईं थो चवे त अल्लाह अकबर जो नारो हणी रहिया हा, या रसूल अल्लाह जा उहे बि मुनकर हा। पर या रसूल अल्लाह रुगो जेकॾहिं चवनि हा या रसूल अल्लाह त बि मुगालतो हो, छो त हू मुसलमे खे बि रसूल पिया मञनि। पर वज़ाहत थी वई त या मुहम्मद या रसूल अल्लाह, सम्झो था या न? वज़ाहत थी वई, मता रुगो या रसूल अल्लाह कनि त बि शक भाए जो, छो त या रसूल अल्लाह मां थी सघे थो उन गुलाम अहमद खे ठाहियो हुजे, अशरफ अली खे रसूल ठाहियो हुजे, रशीद अहमद गंगोही खे ठाहियो हुजे, तंहिंजे करे मञणो पवंदो त या मुहम्मद या रसूल अल्लाह। ज़ाहिर थी वञे उन नबी खे सॾियूं था जंहिंजो नाम नामी इस्म गिरामी मोहम्मद मुस्तफ़ा है। ओ मुंहिंजा भाउ मुसलमान, हाणे ॾिसो त सदियूं गुज़री वियूं, दुनिया जे मुसलमाननि जो मुत्तफ़क़ा अलैहि मसइलो हो त नबी करीम आख़िरी नबी आहे। पर देवबंदनि जे दारुल उलूम देवबंद जे बानी मौलवी साहब छा चयो त न, नबी करीम जे ज़ात खां बाद में ॿियो नबी अचे त अची सघे थो ऐं ख़त्म नबूवत में फ़र्क़ु न पवंदो। हिननि जी नियत मर्ज़ी असुल इहा ही त कंहिं देवबंदी खे नबी ठाहियूं, ॿ टे नाला रखियूं, हाली कढूं था मसइलो, पोइ कंदासीं सलाह, जेको न समझ आ वरी चङो हूंदो उनखे ठाहींदासीं। हिननि जो सलाह करे मसइलो कढियो। हिननि जे ई मदरसे जो शागिर्द हो गुलाम अहमद कादियानी, उन दिलि में चयो उस्ताद तव्हां सलाह वेठा कयो, माथो दागी घुमाए माथो पटको मथे ते ॿधा। हे सलाह कंदे रहिजी विया, हिन खणी विच ते ऐलान कयो त मां हा नबी। पोइ अची कावड़िया बड़ा, हे छा थी वियो? कुर्सी असां रखी कब्ज़ो ही करे वियो। अथव पाण में छोटा बोटा भाइर, नंढा वॾा भाइर, पंहिंजा पाण में आहिनि, ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अहले सुन्नत जमात कंहिं दौर में न विकाणा आहिनि, न विकामंदा, न कॾहिं हे वेकाऊ माल बणियो आहे। हमेशह हक़ जी हिमायत कई आहे, इंशा अल्लाह ताला हक़ जी हिमायत कंदा रहंदासीं। अवां लाड़काणे वारे खे ॿ मुबारकूं हुजनि। ॾाढे त चओ शुक्र आहे, अञा बि ॾाढे चओ त ॿुधा त सही। टियों चौथो ॾिहाड़ो मां अख़बार पढ़ी साईं, कावश मुंहिंजे ख़्याल में घणो करे हिन ख़मीस जे ॾिहाड़े वारी हिकिड़े मुला बयान ॾिनो। मुला, हुकूमत सुधरी वञे, जे न सुधरी असां इक़्तिदार ते कब्ज़ो कंदासीं। हा, अब सम्झो था न साईं, जेकॾहिं हुकूमत सुधरी न हली इक़्तिदार ते कब्ज़ो कंदासीं। और मुंहिंजा अदा हुनखे चयो त हुन एक टियाणी मौत जान छॾा है। अब सम्झो था न साईं, नुसरत शाही हिन लाइ कहिड़ी हुई, मुसरत न साईं, माईअ बेहड़ो घुमाए 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 खणी फको कढायोसि। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जहिड़ो बुरड़ो करे ॿारनि सां। वरी हुनजो एजेंट तव्हांजे लाड़काणे जो खटरी साहब मामूरी पुट बसर ख़ान, हिते वरी हुन लाड़काणे जो एजेंट सॾाईंदो हिते। मुंहिंजा दोस्त शाबस लाड़काणे मुबारक या अथव, हिकिड़ी हूअ है न साईं, ॿी वरी हीअ जो अहिड़ो फ़ाको कढायोसि जो शाहपुर खां परते पे हबरा जा ठकावा ॿुधासीं। ज़मानत ई ज़ब्त थी वञनि। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दाला माण्हू अहिड़ी करे जेका हली सघे, दालाऊं कंदा आहिनि असांजी हीअं आहे। वरी माण्हू खे छा चवनि, तरसो तालिबान था अचनि, तालिबान। नंढड़े हूंदे ॿार खे चवंदा तरस भेणा बसि कर, लूलू थो अचई, लूलू न खावई, चुप कर, चुपा खना लूलू वार थिए। ए बरोच वरी ॿार खे ॾेजारींदा आहिनि, मास्कट भेणा बलाड़ी न खाई विझई। और मुंहिंजा दोस्त तालिबान था अचनि, तालिबान।
तालिबान भले अचन इनके जो तालिबान ते ता कब्जो छो था कि तालिबान जो सरबराह बि सुन्नी बरेलवी है हेरगो खामखा पराई मारी ते हमेशा दावा कंदा असां जा उन में मुजादा 95% सब सुन्नी हन टोटल 95% सुन्नी आहिनि असी इस्लामी इनकलाब जा मुजादा हामी आहियूं इस्लामी इनकलाब अचे पर असां नजदी इनकलाब अचण कोन ॾींदासीं वहाबी इनकलाब अचण कोन ॾींदासीं बेदीननि जी हुकूमत क़ाइमु करण कोन ॾींदासीं जेसीं ताईं सुन्नी आहे इंशा अल्लाह ताला ये देवबंदी वहाबी धिक्का खाईंदा अल्लाह अकबर या रसूल अल्लाह मुझा दोस्त मुझा भा अज़ीज़ हाणे मूंखे ॿुधा त असांजो नबी आख़िर ताईं नबी आहे या न आहे छेड़े ताईं नबी आहे न साईं पर आख़िर ताईं छा मुंहिंजो नबी क़यामत खां बाद जन्नत में बि नबी आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस आहे पाण फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो आदम व मन दूनहू तहत लिवाई क़यामत जे ॾिहाड़े बि आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी मां मुहम्मद जे झंडे जे हेठां हूंदा मुस्तफ़ा जी अॼु त हुकूमत आहे पर क़यामत में बि नबी सभु मुस्तफ़ा जे झंडे जे हेठां हूंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब खे फरमाए थो ऐं मुंहिंजा महबूब मां रब करीम जी ज़ात फरमाए थो वलऊ अन्नहुम इज़्ज़लमू इहे शख्स जॾहिं बि पंहिंजे जान ते ज़ुल्म कनि पंहिंजे जान ते ज़ुल्म कनि कीअं ज़ुल्म कनि नमाज़ नथा पढ़ूं असां पंहिंजी जान ते ज़ुल्म था कयूं ज़कात नथा ॾियूं इहो पंहिंजी जान ते ज़ुल्म था कयूं रोज़ा नथा रखूं इहो असां पंहिंजी जान ते ज़ुल्म था कयूं ज़िना था कयो या पंहिंजी जान ते ज़ुल्म आहे चोरी था कयूं इहो पंहिंजी जान ते ज़ुल्म आहे कूड़ था ॻाल्हायूं इहो पंहिंजी जान ते ज़ुल्म आहे अल्लाह ताला फरमाए थो वलऊ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम या रसूल अल्लाह इहे जेके बि इंसान आहिनि जेकॾहिं पंहिंजे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो आहे गुनाह कया अथनि त गुनाह बख़्शण जो मां रब तरीक़ो थो ॾसानि जाऊक इनखे खपे त तो मुहम्मद मुस्तफ़ा जे दर ते अचनि अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ चार या अली या दस्तगीर जिंदाबाद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जाऊक ज़ुल्म जन पंहिंजे जान ते कयो आहे हाणे पंहिंजे जान खे ज़ुल्म खां आज़ाद कराइण चाहिनि था गुनाह बख़्शण चाहिनि था उनजो आसान तरीक़ो इहो आहे जो तो मिठड़े हबीब जे दर ते अचनि ॾोही कंहिंजा हूं ॾाढे ॻाल्हाए मौलाना बदरुद्दीन साहब जो जेकॾहिं कंहिं ॾोह कयो आहे त मौली साहब जे तॾे ते वञे साईं जमालुल्लाह शाह जो जेकॾहिं कंहिं ॾोह कयो आहे त क़िबला साईं जमालुल्लाह शाह जे दरवाज़े ते वञे साईं सोणे साहिबज़ादे साहब जो कंहिं ॾोह कयो आहे उन जे दर ते वञे ॾोह कयो तसे अल्लाह जो वञण बि खपे अल्लाह जे दर ते रब ताला फरमाए थो त न न जेकॾहिं तव्हां ज़ुल्म करे मुंहिंजो ॾोह कयो आहे त मां तव्हांखे न सुठो ॾियां त वञो मुंहिंजे मिठड़े मुहम्मद मिठे जे दर ते ॾोही अल्लाह जा खता कई से अल्लाह जी रंजायो से अल्लाह के बेफरमानी कई से खुदा जी ऐं अल्लाह ताला फरमाए तो जाऊक कतई नस बीठी आ रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मुखों बशकाड़ो अथनि त तो वटि अचनि या रसूल अल्लाह अचनि तो वटि पोइ छा कनि अल्लाह ताला फरमाए तो फस्तगफिरुल्लाह तो वटि अची अल्लाह खां माफ़ी घुरनि तो वट अची कंहिं वटि अची मुंहिंजा हबीब तव्हां वटि अची अल्लाह खां माफ़ी घुरनि छो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो आहे ॿी आयत इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाई दुआ या रसूल अल्लाह मुझा बाना जने तुझे दरते सवाली बणजी ईंदा ऐ मुझे बारे में तोखा पुछंदा फ़इन्नी क़रीब मुझे बारे में तोखा पुछा कन बाना मुझा सवाली तुझा तोखा मुझो पुछंदा पो जने तो वट ईंदा त पो मां करीब आया जे तो वट न ईंदा त करीब कोन आया इज़ा फातल शर्त फातल मशरूत कानूना इज़ा सालक इबादी अन्नी या शर्ता फ़इन्नी करीबिहा जज़ा है। अल्लाह ताला फरमाए तो शर्त ही हुआ त मुझा बाना हम ऐं मुझो पुछन था तो नबी करीम खां त रब कीअं मिलंदो रब कीअं राज़ी थींदो तो खां मुझे बारे में पुछन था बाना रब जा सवाली नबी जे दर जा फ़इन्नी करीब पो जज़ा खुदा ताला बुधाए तो तेरी तुझा सवाली थींदा त पो मां करीब आया। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो तरी फरमायो त जाऊक तो वट अचन फस्तगफिरुल्लाह तो वट अची अल्लाह खां माफी वठन। ठीक आ नबी से दर ते आया अची नबी पाक जे दरवाजे ते नबी पाक जे रूबरू अल्लाह खां माफी वरतऊं हाणे त रब माफ़ कंदो या न ॾाढे ॻाल्हायो बा ज़ोर सां ॻाल्हायो छा कन माफ़ कंदो न सही। रब ताला फरमाए थो तन ऐ मुंहिंजा प्यारा हबीब भली माफ़ी जा उम्मीदवार हुजन भली तुझे दर ते अचन भली मां अल्लाह पाक खां माफ़ी वठन कोन माफ़ कंदो सान अञा शर्त बाक़ी आ या अल्लाह कहिड़ो आ अल्लाह ताला फरमाए थो वस्तगफर लहुमुर रसूल तो वट अचण भी शर्त आ अल्लाह खां माफ़ी वठण भी शर्त आ पर उन सां गॾु इहो भी लाज़मी शर्त आ मां अल्लाह पाक माफ़ तरी कंदो सान मिठड़ा तूं चप चोर तूं भी सिफारिश कर ऐ नबी पाक तुझी सिफारिश करण भी जरूरी आ जेकॾहिं तव्हां सिफारिश न फरमाईंदो त माफ़ कोन फरमाईंदो सान ओ मुंहिंजा अदा इन मां मालूम थियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात जी शफ़ाअत करण लाज़मी आ अगर नबी करीम जी ज़ात बाबरकात शफ़ाअत फरमाईंदा अल्लाह के अर्ज़ कंदा तॾहिं माफ़ी मिलंदी इंशाअल्लाह ताला इहो कमु ठहंदो अहले सुन्नत जमात जो सुन्नी शफ़ाअत जो क़ाइल आ वहाबी देवबंदी शफ़ाअत जा मुनकिर आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजी मुस्तफ़ा शफ़ाअत कंदो उम्मत जा बेड़ा पार थींदा नबी पाक जी शफ़ाअत थींदी चओ इंशाअल्लाह। हाणे इन में हिकिड़ो नुक़्तो तव्हांखे ॿुधाए छॾियां वस्तगफर लहुमुर रसूल जी ॻाल्हि ही आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त रसूल छो सिफारिश करे इन जे करे त रसूल सिफारिश कंदो ई उन जी जेको रसूल जी शफ़ाअत घुरंदो इहे न अदा रसूल जी शफ़ाअत घुरंदो पो हुन जी रसूल शफ़ाअत कंदो बाक़ी रसूल करीम शफ़ाअत ला त वेठो आ सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा अल्लाह तबारक व तआला अदालत कंदो नबी करीम जे ज़ात बाबरकात खुदा जे अर्श जे साॼे पासे हूंदो ऐं नबी करीम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खुदा तबारक व तआला मुतवज्जो थींदो ऐं मुंहिंजा प्यारा हबीब जंहिंजे लाइ तूं चवंदो वेंदे तंहिंखे मां छॾींदो वेंदुसि ऐं नबी पाक उन्हनि खे छॾाईंदो जेके नबी पाक खे चवंदा दुनिया में भी चवंदा हा उते भी चवंदा जंहिंजो अक़ीदो हूंदो त नबी छॾाए सघे थो बाक़ी जेकॾहिं न मुंहिंजा प्यारा दोस्त ज़ाक़ील लहुम तआलो यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह अल्लाह ताला कुरान पाक में मुनाफ़िक़नि जी निशानी ॿुधाई आहे त जिन मुनाफ़िक़नि खे चइबो आहे तालो अचो यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह अचो त नबी जे दर ते हलूं हुज़ूर खे चऊं तो अल्लाह खां असांखे माफ़ी वठी ॾे अल्लाह ताला फरमाए थो लव्वो रुऊसहुम नबी जे दरवाज़े ते अचण खां तप चढ़ंदुनि बूथ फिरी वेंदनि वयसुद्दून अन्क सुदूदा पाण त रोकबा पर ॿियनि खे बि रोकींदा चवंदा अलाह ॾे वेंदासीं पर नबीअ जे दर ते कोन वेंदासीं अल्लाह ताला फरमाए थो पक्का मुनाफ़िक़ आहिनि इन्हनि जो ईमान कामिल तॾहिं थींदो जॾहिं तो मुहम्मद जे दर ते अची अल्लाह खां माफ़ी वठनि अॼुकल्ह आहिनि न अहिड़ा अॼुकल्ह नओं नारो ठाहियो अथनि नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत अल्लाह अकबर
नारे तकबीर भी अल्लाह अकबर, नारे रिसालत भी अल्लाह अकबर, वरी जो नारे हैदरी इहो अल्लाह अकबर। होॾो चवंदा छा त तव्हां मुशरिक ऐं शिरक था कयो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, नारे तकबीर त थियो अल्लाह अकबर, नारे रिसालत इहो अल्लाह अकबर। और मुंहिंजा दोस्त और मुंहिंजा प्यारा भाउ, हिकिड़े जे मौलवी गोहर अफ़शानी कई जे दुनिया में कंहिंखे ताक़त न आहे जो जवाब ॾे। नारे रिसालत या रसूल अल्लाह, अलाए कहिड़ो रसूल अल्लाह, छो त रसूल घणा हा, या रसूल अल्लाह अलाए कहिड़ो रसूल आहे। तंहिंजे करे असां वज़ाहत कंदा आहियूं नारे रिसालत मुहम्मद रसूल अल्लाह, माना नालो था खणो त असांजो रसूल मुहम्मद आहे। तंहिंजे करे या रसूल अल्लाह न चओ, मुहम्मद रसूल अल्लाह चओ, छो त रसूल घणा आहिनि। मुंहिंजा अदा हाणे तव्हां खां मां पुछां थो त हाणे रसूल हिकिड़ो आया घणा? ॾाढे त ॻाल्हायो, ज़ोर सां चओ, पोइ अलाए हिनखे घणा कहिड़ा नज़र आया। ओ मुंहिंजा दोस्त, शक त उनखे हुजे जंहिंजे ॾाढो घणा हुजनि, असांजो दिलबर त आहे हिकिड़ो। हा उन साईं बेटा ईसा फरमाईंदो आहे, अखियुनि में थी वेहो त वारे छपर ढकिया, तोखे न ॾिसे ॾे हो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो। असांजो त हिकिड़ो ई दिलबर आहे। हा या न? छा खां वञी छो तूं ॿेली बीही ॿियनि जो, वठु कंजक करीम जी जग जो वाली जो, अड़े सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी। अल्हम्दुलिल्लाह असांजो अल्लाह बि हिकु आहे त रसूल बि घणा रसूल आहिनि, अलाए नूह रसूल, अलाए मूसा रसूल, अलाए ईसा रसूल। अड़े शक छो पवंदो? हाणे सच ॿुधाइजां, नाराज़ त कोन थींदव न? हिकिड़ो सवलो मिसाल ॾियां जेको तव्हांखे सम्झ में अचे। मुंहिंजा अदा नाराज़ थियो त न ॿुधायांव, राज़ी थींदव न साईं? सवलो मिसाल आहे। हिकिड़ी हूंदी आहे निकाह वारी औरत, तवजो कजो, हिकिड़ी हूंदी आहे निकाह वारी औरत ऐं ॿी हूंदी आहे यारनि वारी औरत। जेको आयो सो अॻियो, सम्झो था अलाए न? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं निकाह वारी वेठी हूंदी, हा न साईं, उनखे चइबो तुंहिंजो मुड़ुसु आयो आहे, त फौरन हुनजो ज़हन पंहिंजे मुड़ुस ॾे वेंदो जंहिंजे निकाह में हूंदी। इहा आहे या न आहे? ॻाल्हाईंदा हलो। पर जेका उहो ॿिए पार्टी वारी हूंदी, हा, उनखे चइबो तो वारो चाहण वारो आयो आहे, हेॾे निहारींदी, अलाए मुछू आयो आहे, अलाए क्लीन शेव आयो आहे, अलाए सूट वारो आयो आहे, अलाए पटके वारो आयो आहे, अलाए कांच वारो आयो आहे, अलाए बुशट वारो आयो आहे, छो त हुनजा राज यार हा। मुंहिंजा अदा हुनखे हिकिड़ो मुड़ुसु आहे जंहिंसां हुनजो निकाह आहे, हुनजा राज आहिनि, हुनजो तवजो हिकिड़े ॾे वेंदो, हुनजो राजनि ॾे वेंदो। यादि रखजांइ, जॾहिं चइबो आहे नारे रिसालत, ख़ुदा जो कसम आहे, सुन्नीअ जो तवजो सवाइ मदीने वारे साईं जे ॿिए ॾे वेंदो ई कोन्हे। हा या न? सुन्नीअ जो तवजो काॾे वेंदो? मदीने वारे साईं ॾे, आमना जे लाल ॾे, यतीमनि जे यार ॾे, अड़ियनि जे आधार ॾे, मेराज जे साहिब ॾे। हा या न? उन महबूब करीम जे तरफ़ तवज्जो वेंदो जंहिं ते कलमो भरियो अथसि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बाक़ी जेके पिलपिला हूंदा, मुंहिंजा अदा दिलि मिल यकीन वारा हूंदा, जेके जंहिं कंहिंसां लवल लवल ॻाईंदा हूंदा, सभु कंहिंखे नबी ठाहियो वेठा हूंदा, इहे देवबंदनि वहाबनि जहिड़ा हूंदा, उहे सोच में पवंदा अलाए असां वारो कहिड़ो यार अची वियो आहे। भली तव्हां दर दर ठोकरूं खाओ, ख़ुदा जो कसम असांजो दिलबर आहे हिकिड़ो। कुर्बान नबी करीम जे ज़ात बाबरकात आहे, से शक था लाहिनि। नारे रिसालत मुहम्मद रसूलुल्लाह, इहो केरु तोखे ॿुधायो आहे, केरु तोखे सेखारियो आहे? छो शक वेंदो? आहे ई ॿियो नबी कोन को। ख़ुदा जो कसम आहे, ईसा अलैहिस्सलाम जे लाइ असांजो अक़ीदो आहे, अगरचे ख़ुदा जो रसूल हो, ख़ुदा जो नबी हो, अॼु बि ज़िंदा आसमाननि ते आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, ज़मीन ते लहंदो ईंदो पर मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती थी ईंदो। छा थी ईंदो? मुंहिंजे प्यारे आका जो उम्मती थी ईंदो। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जो ख़ुदा वॾो शान कयो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, औलियाए कामिलीन जेके मुंहिंजे नबी करीम जे उम्मत जा आलिम आहे, उनजो वॾो मक़ाम हो। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। जन मदीने वारे साईं सां लव लॻाई, नबी करीम जे ज़ात बाबरकात सां प्यार कयो, हिक नबीअ खे मञूं, हिन दुनिया मां वया त ख़ुदा जो कसम आहे उन्हनि खे ज़मीन बि सलाम कया। असांजे लाड़ में मशहूर हस्ती आहे
हजरत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, शाह अब्दुल लतीफ भिटाई जो पढ़ ॾाढो। आम तरह माण्हू चवंदा आहिनि शाह करीम, छा चवंदा आहिनि? असांजे सिंध में बेक़दरी आहे, शाह करीम, शाह सदर बस। पर तोखे जवाननि जी ख़बर न आहे जेको तुंहिंजे भर में शाह सदर रहमतुल्लाह अलैह सेवण शरीफ़ खां परियूं आहे। ख़ुदा जो कसम आहे, इन जे लाइ हज़रत मुहम्मद उस्मान हारूनी जेको हज़रत मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जो मुर्शिद आहे, मके में रहंदड़ आहे, पाण हज़रत साईं ख्वाजा उस्मान हारूनी हज़रत मुईनुद्दीन चिश्तीअ खे वरितो आहे। मके मां ॿई जवान हलिया आहिनि, सिंध में आया आहिनि, सेवण जे परियां लक अलवी में अची करे लकी शाह सदर सां गार में मुलाक़ात कई अथनि। चवनि था मां कामिल आहियां, मुंहिंजे निगाह मुईनुद्दीन चिश्तीअ जहिड़ा कामिल मुरीद बनाया, पर मूंखे बि हुकुमात ओ शाह सदरुद्दीन तुंहिंजो दीदार कयां तॾहिं मुंहिंजी मंज़िल तय थींदी। हज़रत ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी का मामूली शइ हो जंहिं मुईनुद्दीन चिश्ती जहिड़ा पंहिंजा ख़लीफ़ा बणाया। उहो किथां मके मां हलियो आहे, दादा पंहिंजे ख़लीफ़े सां गॾिजी करे हिते तव्हांजे लकी शाह सदर ते हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह वटि आयो आहे। ख्वाजा मुईनुद्दीन जी मलफूज़ात आहे जंहिंजो नालो आहे दलीलुल आरिफ़ीन। उन में मां पढ़ियो आहे, उनखे गॾु करण वारो आहे ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह। फरमाए थो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती त मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई आहे, हज़ारे लखे मां वली ॾिठा आहिनि, पर ख़ुदा जो कसम आहे शाह सदरुद्दीन जहिड़ो मां वली ॾिठो ई कोन्हे। अहिड़ो कामिल वलीउल्लाह आहे जंहिं 30 साल रातनि जा गार में वेही गुज़ारियो आहे, 24 कलाक रोअंदो आहे। असां पुछंदा छो था रो? चवंदा इन अज़ाब अल्लाह शदीद, अल्लाह जो अज़ाब सख़्त आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ खां रोआ थो पियो। ऐं 30 साल ॿाहिरि कोन निकितो, 30 साल ख़ुदा खे गार में मानी पाणी पहुचायो। उन बुज़ुर्ग खे असां छा चवंदो? शाह सदर वध में वधि ख़बर अबा कहिड़ो चई जाते ख़ारश वारा वेंदा आहिनि, ओ लकीअ ते वञी वेहजंदा आहिनि, पोइ ते ख़ारश छॾे वेंदा। असां सिंधियुनि खे क़दुरु ई कोन्हे को पंहिंजे कामिलनि वलीअनि जो। मुंहिंजा दादा हज़रत शाह जलालुद्दीन उच्चवी सभु चओ रहमतुल्लाह अलैह, जेको सिंध बर्रे सगीर जे तमामु बुखारी सादात जो पीर आहे ऐं बुखारनि जो ॾाॾो आहे। उच्च में अञा न आयो आहे, उच्च शरीफ़ ब्राह्मणनि जे हथ में आहे, राजपूत हिंदुनि जे हथ में आहे। उते हिकिड़ो सैयद आयो आहे हज़रत शाह जलालुद्दीन खां 40 साल अॻु में, जंहिंजो नालो हो सैयद अब्दुर रहमान। छा आहे नालो साईं? सैयद अब्दुर रहमान। उते आयो राजा सां मिलियो, राजा खे चई मां फ़क़ीर आहियां, मूंखे थोरी बनड़ी ॾे त मां खूह खणाए अला अला वेही कयां। अगरचे हिंदू हो पर मोतक़द हो दरवेशनि जो। हज़रत सैयद अब्दुर रहमान खे पंहिंजे बाग जो टुकड़ो ॾिनई। हज़रत सैयद अब्दुर रहमान खूह खणायो, खूह तयारु कराए खूह जे मथां नार चाढ़ियईं। नार खे हमेशह ढगो हलाईंदो आहे, नार खे उठ हलाईंदो आहे या जानवर हलाईंदो आहे, पर हुन नार में अजीब हिकमत रखी आहे। नार ज्यादा जॾहिं तयारु थियो, नार खे थींदी आहे ठहकण। तव्हां नौजवान खे ख़बर ई कान्हे नार छा हूंदो आहे, पोड़नि खे ख़बर आहे। नार में हिकिड़े पासे लोटियूं, ॿिए पासे बि लोटियूं, हिकिड़े पासे पाणी सां भरलूं, ॿिए पासे ख़ाली थींदी वेंदियूं आहिनि। पोइ जंहिं पासे ख़ाली हूंदियूं नार थी पवंदो आहे हल्को, पोइ ॻरियूं हुनखे छिकींदियूं आहिनि। पोइ जंहिं पासे नार जूं लोटियूं भरलूं हूंदियूं आहिनि उन पासे हिकिड़ी काठी हणंदा आहिनि जेका नार खे रोकींदी आहे। जंहिं महिल ढगो हलंदो आहे उहा ठहकण कंदी आहे, ठके 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 ठके। सम्झो था या न? हज़रत सैयद अब्दुर रहमान जंहिं वक़्त में नार तयारु कयो, खूह तयारु कयई, ओ मुजादा न को ढगो आहे, न को माण्हू आहे, न को उठ आहे। अल्लाह जो वली फरमाए थो ओ नार हल। बिना ढगे जे नार शुरू थियो, पर जेका ठहकण आहे उहा छा पई चवे पई? ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रात ॾींहुं नार हले थो, पर ठहकण मां अल्लाह जे कलमे जो आवाज़ पियो अचे। अची दुनिया गॾु थी, माण्हूअ जी गॾु छा, बिना उठ जे बिना जानवर जे हले पियो। नार जो आवाज़ ज़िक्र सां मशगूल लॻो पियो आहे। हज़ारनि जे तादाद में हिंदू मुस्लमान थींदा, कलमो भरींदा, दाख़िल थींदा विया। मुंहिंजा दादा 40 साल गुज़रिया, नार हिकिड़े ॾींहुं बि न बीठो।
जब 40 साल पूरा थिया 40 साल खां पोइ हज़रत शाह जलालुद्दीन उच्चवी रहमतुल्लाह अलैह बुखारा मां हली इते पहुतो आहे। जीअं जो शहर में पहुतो माण्हुनि ॿुधायो हिकिड़ो दरवेश आहे 40 साल आहे खूह खणायो अथई नार हलायो अथई नार कलमे जो आवाज़ पियो करे ऐं ज़िक्र जी लोली लॻी पई आहे बिना जानवर जे नार हले थो। शाह जलालुद्दीन चयो त मूंखे खूह ॾेखारियो। हज़रत शाह जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह हली आया। जमल खूह जे मथां अची बीठा त बराबर खूह हले पियो जानवर कोने पो उन ठाकण मां कलमे जो आवाज पियो अचे। अल्लाह जे वली शाह जलालुद्दीन फरमायो ओ खूह ओ नार हाणे बीही रहो।